दोस्तों 10 जनवरी उस्ताद जलाल चांडे जी जेका वरसी जे निस्बत सां धरती टीवी वारनि जेको आहे ज़बरदस्त प्रोग्राम लॻायो, जेको आनेर कयो ऐं तमामु बहितरीनु हुन में माना वॾा वॾा कलाकार घुराया जेके उस्ताद जलाल चांडे जी माना कला ते उन्हनि रोशनी विधी। दोस्तों धरती टीवी जे इन प्रोग्राम में उस्ताद जलाल चांडे जो प्यारो शागिर्द जिगर जलाल भी मौजूदु हो। पोइ जिगर जलाल उस्ताद जलाल चांडे जो तमामु बहितरीनु ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधायूं, यादगिरियूं ॿुधायूं जेके दिलि में हंडाइण जहिड़ियूं आहिनि ऐं तव्हां ॿुधो तव्हांखे तमामु पसंदि ईंदियूं, बेहदि पसंदि ईंदियूं ऐं तव्हां लुत्फ़अंदोज़ थींदा। दोस्तों मां उमेदु कयां थो त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं वीडियो खे लाइक कमेंट करे दोस्तनि खे शेयर कंदा। महिरबानियूं। अचो त पोइ दोस्तों वीडियो ॾिसूं। असां मरंदे घड़ी ताईं उस्ताद सां माना ज़िंदगी सॼी गुज़ारी थी। उस्ताद हिकिड़ो अलाह हुनखे जेॾी बुलंदी ॾिनी हुई न, एॾी हुनखे ख़ुदा न्याज़ निवड़त ॾिनी। छो त तव्हां मौला अली जो कौल आहे त मौला अली खां कंहिं पुछो त मौला मां ज़िंदगी में तरक़ी करणु थो चाहियां, दुनिया में नालो पैदा करणु थो चाहियां, त कीअं कयां मुंहिंजी इज़त थिए, मुंहिंजो नालो थिए। त मौला अली सरदार फरमायो त मिटी थी वञ। मिटी थियण जो मक़सदु माना ख़ुदी खे ख़तमु कर। ऐं जलाल चांडे माना ॾिठोसीं ऐं ज़ाहिरी में जेका उस्ताद सां ज़िंदगी गुज़ारीसीं हुनजो इहो ई किरदारु ॾिठोसीं त हुन वटि रुॻो न्याज़ निवड़त हुई। ऐं अलाह जेॾी हुनखे बुलंदी, अॼु ॾिसो त थोरो बि माण्हू थिए थो त माना मिलणु घटि आहे, ॻाल्हाइणु घटि आहे, टाइम न आहे। हुन दरवेश जो कमु इहो त सुबुह जा 5 थींदा त महिमान खे बि पाण अची उथारींदो त भाउ थी चांहिणी त पी न। छोकिरो भाटियो या पुट को न को थर्मास चांहि जो डिश भरे अचे। असां जेके पाण जेके ॾिठियूंसीं ॻाल्हियूं त पाण अचे हुनखे हंधनि मां अचे उथारे त बाबा उथो। माना एॾो हिकिड़ो यार वेस माण्हू ऐं सखी मर्द। ऐं ॿी तव्हां ॻाल्हि ॿुधायां त 2-3 घर हुन मुस्लमान बि कराया। उन्हनि जा गैर मज़हब हुया, उन्हनि खे उन पंहिंजे दीन मुस्लमान ते आणे उन्हनि खे हुनजे जेके बि थाम टपड़ सभु साड़ाए हर चीज़ हुनखे नई वठी ॾिनी। ऐं जीअं साईं ॻाल्हि कई त मां उस्ताद वटि उहे राति मौजूदु हुयुसि। हिकिड़ो शख़्स आयो, दादू ज़िले जो हुयो। राति जो कचहरी कयूं पिया, उन अची इहो अर्ज़ु रखियो त बाबा मुंहिंजूं 3 नियाणियूं आहिनि, मां ग़रीब आहियां, मां वटि कुझु कोन्हे जलाल साईं। बसि पोइ ॿियो कुझु न सम्झुमि, बसि तोॾे इहा उमेद सम्झी तोॾे आयो। उस्ताद चयो बाबा अलाह भलाई कंदो। हा राति जा इहे 1-1.5 ताईं माना असां सां कचहरी कई अथई, हुन सां बि कचहरी कई अथई। सुबुह जो सवेल छो त मां इहो ई सोचियो त अञा दुकान बाज़ार खुली त न हूंदी हिनमहिल मोरे जी, त महिल उस्ताद मोरे रहंदो हुयो। त 3 जोड़ा कपिड़नि जा खयूं आयो अण सिबियल। ऐं उस्ताद जी फैमिली बि त न रहंदो पाण हुयो। भाटिया बाटिया पुटड़ा हिते पढ़ाईंदो हो उते मोरे में। ऐं उहे बि खणी आयो। 5 रुपया जेके बि हुयसि उहे बि उनखे ॾिनई। उहे 3 अण सिबियल जोड़ा बि उनखे ॾिनई त बाबा हे न्याणियुनि खे मुंहिंजे तरफ़ो ॾिजांइ। बाक़ी सॼी लिस्ट ठाराए आहे त हिन में घणो तोखे खपंदो त मां उहे भरींदुसि, मां भरींदुसि। मां पाण ईंदुसि न न्याणियुनि जा पाण शादियूं कराए पंहिंजे हथनि सां। माना एॾो सखी मर्द। छो त उस्ताद जॾहिं बि लारकाणे डिवीज़न में ईंदो त रहंदो मूं वटि हुयो। माना जाॾे शिकारपुर वञणु थियो, ॿिए हंधि वञणु थियो, माना इतां जो गुज़र थींदो हुउसि न। छो त तंहिं महिल पुल न हुई पयल जेका हाणे पयल आहे विचों दरिया खे खैपुर खां। त उस्ताद जी माना रहाश मूं वटि हूंदी। पोइ इतां अचे पोइ ॿुधाईंदो त बाबा अॼु हेॾे प्रोग्राम आहे, अॼु हेॾे आहे। पोइ जे असांजे जूतर में प्रोग्राम मिलंदो हुउसि त उन्हनि खे मुंहिंजे नाले चवंदो त सिधो अवल उन वटि वञो। छो त हिकिड़ो घर मुंहिंजो मोरे आहे, ॿियो घर मुंहिंजो लारकाणे आहे। इहे उनजी मूं ते वॾी कुर्ब नवाज़ी हुई। ऐं माना मां त जेको ज़िंदगी सॼी गुज़री आहे, पर तव्हां सां बि 7 जी तादाद में प्रोग्राम कया अथसीं गॾिजी। हिकिड़ी रख बि आहे त बाबा कंहिं शइ जी डॉक्टर वटि साईं बाबा वञिबो आहे त बाबा डॉक्टर हुनखे चवंदा बाबा हिन शइ जी किरी कजां।
हाणे ॻाइणा जेके बि सिंध जा आहिनि उहे लख दफ़ा माखो भला मां उन्हनि जहिड़ो न आहियां मुंहिंजो को बि माना हाल न आहे मां हिकिड़ो काफ़ी कलाम वारो आहियां ऐं फ़नकार पर मां असुल ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां त ज़िंदगी में मां कंहिं ॿिए ॻाइण जो कलाम न ॻायो सवाइ पंहिंजे उस्ताद बाबे जलाल को सवाइ पोइ मुंहिंजा ढोलक बाजन वारा साधन वारा ई मूंखे चवंदा त बाबा फिलाण जो कलाम का आहे शादियुनि में 5 रुपया पवंदा मां चयो बाबा पवन ऐं न पवन रख भञणी न आहे कलाम जे मुंहिंजे ॿुधण जो शौक़ु अथनि त अबे जलाल जा ॿुधाईंदोमांनि पंहिंजा ॿुधाईंदोमांनि ॿिनि ॻाइणा हो माखो भला आहिनि मां उहा ॻाल्हि जे करे नथो हुननि खे चवां दादा हुनजा हो लख दफ़ा असांखां भला आहिनि पर हिकिड़ी दिलि में जेका शइ समाइजी वई छो त हाणे मां पंहिंजे हिकिड़े सुठे ख़ानदान सां मुंहिंजो वास्तो आहे जी जी मुंहिंजो वाल साहब पंहिंजी बिरादरी जो चङो मुड़ुसु माना फ़ैसिले कंदड़ उथण वेहण वारो पंहिंजे ॿनी ॿारो जेके ॾेढ जरेब सवा माना पंहिंजे गंज वारो जी हे असांजो इश्क जेको थियो इहो अबे जलाल खे ॿुधी करे थियो माना जो ॿुधंदा जो हुयासीं त इहो अचे दिलि में बसि दिमाग़ में का न शइ कीअं जज़ब थी वञे त बसि इहो ई कमु करिणो आहे बसि पोइ ॿियो कमु थियो ई कोन कोई अबे जलाल जे तंद तवार लतीफ़ साईं जो यकतारो खणी अबे जलाल जी हाणे ॾिसो न त उस्ताद जा तव्हां शागिर्द आवाज़ खे ॾकाइण हाणे मुंहिंजो कुदरती आवाज़ अहिड़ो आहे मूंखे ॾकाइण जी ज़रूरत न आहे हा हा माना इहो हिकिड़ी उन सां मोहबत करे करे ॾींहुं राति उन जा कलाम ॻाइण उन सां गुनगुनाइण माना कुदरती मुंहिंजो आवाज़ अहिड़ो थियो हाणे मूंखे बिना यकतार जे ॻाईंदुमि न त बि ॻाईंदुमि ईअं